नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों से सिलसिलो जारी है। इन वक़्त के प्रोमा खबर ॾींदड़ वफ़ाक़ी हुकूमत पारां पेट्रोल की क़ीमतुनि में वाध करण ख़िलाफ़ के प्रोजे वैन ड्राइवरनि ऐं मुसाफ़िरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पैसेंजर रेडी था करनि, छा कंदासीं वाध कराए, ॾींहं ॾींहुं महांगाई वधी पई वञे, पेट्रोल आहे ज़मीन आसमान हिक करे बीठो आहे, छा असां घुरायूं। असां इहो ई अपील कंदासीं कुझु सस्ताई थिए, कुझु पेट्रोल सस्तो थिए, ग़रीब आवाम ते रहम करम कयो वञे। आवाम घर महंगाई में पिसजी रहियो आहे। ना महंगाई बढ़ती जा रही है, गरीब आवाम वही गरीब है, रोना रो रहा है, कोई मसला ही नहीं हल होया जा रहा है। यही तब्दीली है बस। तो महंगाई बढ़ती जा रही है, इसका बस क्या इसी हवाले पे बात कर सकते हैं हम। तो किराए पे क्या इजाफा किया जाएगा? जो पैसेंजर जिसकी गुंजाइश 50 रुपये की है वो 100 रुपये कहाँ से देगा? 300 रुपया दिहाड़ी कमाइण वारो माण्हू जेको आहे सो वीचारो पंहिंजे घर जी करे, बीमारी जी करे, दवा जी करे, मेडिसन महांगो, तेल महांगो, हर शइ महांगी। घी जा रेट ॾिसो त आसमान सां ॻाल्हियूं पिया कनि ऐं हर शइ जेका आहे टोट चढ़ी विया। ग़रीब माण्हू जेके आहिनि इन करे ख़ुदकशियूं कनि पिया। तक़रीबन खिपरे में 5-8 ख़ुदकशियुनि जा ताज़ा वाक़िया थी चुका आहिनि। इहो सिर्फ़ु महांगाई जो सबबु आहे। माण्हू वीचारा पंहिंजे बचनि जो पेट न पालण जे सबबु ख़ुदकशियूं करे जेको आहे उहो मौत में वञनि पिया बेगुनाह। इन हुकूमत खे अपील आहे कि जेको आहे महंगाई घटाए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।